जा जेके सूरत हाल हुई तमामु ख़राबु हुई। अवां जे अचण खां पोइ हाणे कश्मीर कंदकोट जी जेकी सूरत हाल आहे उहो काफ़ी बहितर आहे ऐं काफ़ी द्वारनि जो ख़ात्मो बि अची चुको आहे ऐं काफ़ी द्वार जेके आहिनि सिलेंडर थी चुका आहिनि। इन हवाले सां जेको आहे तव्हां छा कंदा? ॾिसो, पूरे खिते में जेका गवर्नमेंट जी पॉलिसी आहे शुरू खां ई शिकारपुर हुजे, जैकाबाद हुजे, कश्मीर हुजे, किथे बि कंहिं ॾुआरी खे छॾियो न वेंदो ऐं ॾोह बर्दाश्त न कयो वेंदो। इन कारण जीअं ई मां हिते पोस्टिंग थी त उन खां वठी जेको आहे DH साहब, IG साहब ऐं होम मिनिस्टर साहब सभिनी जी पॉलिसी आहे ॾोह बर्दाश्त न करणो ऐं ॾोहारी खे न करणो। जेको पंहिंजा हथियार फिटा करे ऐं सरकार जे अॻियां पंहिंजो कानून जे अॻियां पेश थींदो उनखे रिआयत मिलंदी ऐं उनखे उनजी फैमिली खे सभिनी खे रिआयत मिलंदी। त उन सां अलहमदुल्ला काफ़ी सरेंडर थियण खां पोइ माहौल बहितर थी वियो आहे ऐं असांजी भरपूर कोशिशि आहे त ईअं ई अमन हलंदो रहे ऐं माण्हुनि जा मसइला जेके आहिनि उहे हल थींदा रहनि। वॾे क्राइम में त काफ़ी बहितरी आई आहे, क्राइम रुकिजी वियो आहे, पर उन जे बावजूदि कुझु शहरनि ऐं इलाइक़नि में जेको नंढो क्राइम आहे, जीअं मोटरसाइकिल आहे या दुकाननि ते वाक़िया आहिनि, कुझु असांजे इलाइक़े में पेश आया। इन हवाले सां उहो बि इनशाला आहिस्ते आहिस्ते हाणे पुलिस एज़ ए इंस्टीट्यूशन फंक्शनल थींदो थो वञे। पहिरीं तव्हां ॾिठो हूंदो त हिते पुलिस मतिलबु सफ़ा कमु कोन करे सघंदी, हालात अहिड़ा ॾुखिया हुआ। हाणे आहिस्ते आहिस्ते पुलिस एज़ पंहिंजो कमु कंदी थी वञे। जॾहिं रूटीन में हालात सही थी वेंदा सफ़ा 100%, त नंढो क्राइम बि पंहिंजो पाण ख़तमु थी वेंदो इनशाला। ऐं उन ते असीं डेली बेसिस ते एक्शन खणंदा आहियूं। तव्हां ॾिठो हूंदो हाणे जिते बि जॻह मोटरसाइकिल फुर थींदी आहे या क्या इवन मोबाइल बि फुर थींदा आहे त उते अॻिले ॾींहुं असां रेड कंदा आहियूं, माण्हू ॿधंदा आहियूं ऐं उन्हनि ते सख़्तु एक्शन खणंदा आहियूं। त आहिस्ते आहिस्ते इहो बि इनशाला इन ते 100% कंट्रोल अची वेंदो। ॾाढी सुठी ऐं जेको आहे ख़ुशआइंदा आवाम आहे ऐं उन्हनि असांजी भरपूर सपोर्ट कई आहे ऐं उहो जाम मोहबतूं ॾिनियूं आहिनि। ॾाढा ख़ुशि आहियूं असीं बि उन्हनि मां ऐं आवाम बि हाणे पुलिस मां काफ़ी ख़ुशि आहे। इनशाला अॻिते बि ईअं माहौल रहंदो। कश्मीर ज़िलो में चैलेंज खां घटि न हुयो, क़बाइली जहिड़नि जे हवाले सां बि काफ़ी हुयो ऐं क्रिमिनल काफ़ी जेके रोड ते शुरू थींदियूं हुयूं, धाड़ा लॻा ऐं तव्हांजी पोस्टिंग में अचण खां अॻु में तव्हां जंहिंमहिल आयो तव्हां काफ़ी जी ईअं ई आहे। 2-3 वॾा इशूज़ हुया। हिकु त अॻवा बरहता न हुयो, हथाखोरी हुई ऐं कॉन्वॉय सिस्टम हुयो। त अलहमदुल्ला असां हिन टिनी ते कंट्रोल करे वियूं 100%। बाक़ी नंढो हीअं तव्हां ॾिठो हूंदो सिटीज़ में असां वटि स्ट्रीट क्राइम बि न आहे, सिर्फ़ु साइड लिंक रोड्स ते थोरो घणो करे थिए पियो, उन ते बि लॻा पिया आहियूं। बाक़ी क़बाइली जहिड़ा आहिनि उनमें बि रियासत जी पॉलिसी आहे त आहिस्ते आहिस्ते हल कराईंदासीं। त कुझु थिया बि आहिनि इनशाला वधीक उन्हनि ते। हाणे इहो सेकेंड फेज़ आहे त असीं क़बाइली जहिड़ा जेके आहिनि उहे हल करायूं त इनशाला हिकिड़ो लास्टिंग एंड परमानेंट अमन थी वेंदो। बाक़ी तव्हां ॾिठो आहे त हाणे असां वटि न को कॉन्वॉय सिस्टम आहे, राति जो गाॾियूं देरि ताईं तव्हां पाण बि ट्रेवल करे सघो था मेन हाईवेज़ ते ऐं कंहिंखे कंहिं भते जी का पर्ची न ईंदी आहे, न कंहिंखे जेको आहे को अॻवा लाइ को अहिड़ो इंसिडेंट थियो आहे रिसेंटली तव्हां ॾिठो हूंदो। इन्हनि शयुनि में अलहमदुलिल्लाह 100% हाणे असांजी सक्सेस आहे ऐं मज़ीद बि कोशिशि रहंदी त जेके नंढो क्राइम आहे या माण्हुनि जा जेके ज़ाती मसइला आहिनि त उहे बि हल थी वञनि। जी जी, मां तव्हांखे ॿुधायो त हीउ इलाइक़ो आहे मतिलबु उन में काफ़ी माण्हुनि जा जहिड़ा झगड़ा आहिनि हलनि पिया, त उते हल्को फुल्को क्राइम थींदो रहंदो आहे। त उन में इनशाला जेको आहे असीं कोशिशि कयूं पिया जल्दी रेड्स करे ऐं उनजी रिकवरी कराए वठंदासीं, को मसइलो कोन्हे। कहिड़ो साफ़? वाहिद मलिक ते 302 जो मर्डर जो केस आहे, उन्हनि उनखे बदिरायो आहे। ऐं जेके तव्हां चओ था सरेंडर मां तक़रीबन 70 ॼणा जेल में विया हुआ, जिन मां मुख़्तलिफ़ पंहिंजे केसिस भुगतनि था। हींअर बि उन्हनि मां काफ़ी जेल में आहिनि ऐं जेलनि में बि एतिरी जॻह न हूंदी आहे, फेज़ वाइज़ सभिनी खे जेल मोकिलियो वेंदो। केर बि अहिड़ो न आहे जंहिंखे हथकड़ी न लॻे। ऐं उन वाहिद मलिक ते पंहिंजो ज़ाती झेड़े जो केस आहे, त उहो उन ते केस आहे, उन में उन्हनि जी गिरफ़्तारी थी आहे। अदरवाइज़ कंहिं बि साफ़ी सां ईअं पुलिस तज़लील या को अहिड़ो मामिलो न आहे कंदी। बाक़ी जेके बि सरेंडर थियल आहिनि उहे सभु पंहिंजो जेल वेंदा, पंहिंजा जेके सज़ाऊं आहिनि उहे कटींदा ऐं जेके बि उन जा आवाम जे लाइ पैगाम इहो ई आहे त पुलिस जो साथ ॾियनि ऐं जेका बि कहिड़ी इंफॉर्मेशन आहे जेसीं ताईं आवाम साथ न ॾींदी त हिकिड़ो परमानेंट मुंहिंजे ख़्याल में पीस नथो थी सघे। त परमानेंट अमन लाइ, लास्टिंग अमन लाइ आवाम खे पुलिस जो साथ ॾियणु खपे ऐं तव्हां साफ़ हिन खे बि पुलिस जो साथ ॾियणु खपे। अल्लाह ख़ैर कंदो।